दिन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब आडो नौशरो फिरोज पुलिस जे SHO हथां खंबे गुम कयल नौजवान वहीद जुनेजो जी बाज़ियाबी लाइ संदसि अमड़ ऐं पुट एहतियाजी मुज़ाहिरो कयो। पुलिस ख़िलाफ़ नारा आया ऐं पुट जी बाज़ियाबी जी घुर कई। इन मौक़े ते पीरसन अमड़ ऐं गुम थियल नौजवान जे भाउ मीडिया अॻियां धाईंदे चयो त नौशरो फिरोज सिटी पुलिस जे SHO हनीफ़ मेहर बिना कंहिं सबब जे मुंहिंजे पुट खे खंबे गुम करे छॾियो आहे, जंहिंखे हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे, किथे बि मौजूदु न आहे। ऐं SHO नौशरो फिरोज जो चवणु आहे त अव्हांजो पुटु मूं वटि किथे लिकियलु आहे, मूंखे पैसा ॾियो त अव्हांजे पुट खे आज़ादु कयां, न त अव्हांजे पुट जो अव्हांखे लाश मिलंदो। हिननि चयो त असांखे पिणु SHO कूड़नि केसनि में फासण जो धमकी ॾेई रहियो आहे। असां अहिड़ी दरख़्वास्त अदालत में पिणु दाख़िल कराई आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजे पुट खे SHO खां बाज़ियाब करायो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।